अस्सलाम वालेकुम नाज़रीन। ॻड़्ही यासीन में सियासी समाजी नौजवाननि धुरनि पारां ڈوميسائل जाली ठहण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। अचो त नाज़रीन ॻड़्ही यासीन मां वफ़ा पासी जी रिपोर्ट में वधीक ॾिसंदो आयो सिंध अमां ॾिसी रहिया आहियो सिंध मीडिया न्यूज़ ऐं आउं आहियां वफ़ा अब्बासी। नाज़रीन अॼु सियासी समाजी तंज़ीमनि जे तरफ़ां ॻड़्ही यासीन शहर में ट्रखण नाके खां हिकु रैली कढी वई जेका शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदी प्रेस क्लब ताईं पहुती आहे। त हाणे असां पुछूं था रैली जे अॻुवाण बाबर खान खां त छा सूरत हाल आहे, छाजे लाइ तव्हां हीअ रैली कढी आहे ऐं कीअं था ॾिसो हिन रैलीअ खे। बाबर खान, जीअं त तव्हां ॾिसो पिया जो ڈوميسائل जे बारे में तव्हां निकिता आहियो सॼी पूरो शहर, त इन शहर जे लिहाज़ खां तव्हां कहिड़ो मैसेज ॾींदव पूरी सिंध खे या हुक्मराननि खे कहिड़ो मैसेज ॾींदव? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। पहिरियों त मां तमामु थोरा थो आहियां वफ़ा अब्बासी तव्हांजो ऐं तव्हांजी पूरी टीम जो जिन पंहिंजो क़ीमती टाइम कढी ऐं असांखे टाइम ॾिनो आहे। हीअ असांजो जाइज़ मसइलो आहे, को नाजाइज़ क़दम न आहे असांजो। ऐं ॿियो मां तव्हांखे इहो ॿुधाईंदुमि त कॾहिं बि कोई क़दम खणण खां पहिरियां त उन ते माण्हू सोचे त बाबा तव्हां सां जेके दोस्त गॾु आहिनि या जेके तव्हांजा साथी आहिनि त उहे तव्हां सां केतिरा सचा आहिनि। ॿियो मां इहो चवंदुमि त जेके बि अवामी मसइला हूंदा आहिनि उन में थोरी तकलीफ़ आहे, हक़ सचे रस्ते में थोरी तकलीफ़ आहे। पोइ बसि मां इहो ई चवंदुमि हिन जेको असांजो एहतजाज कयो आहे, हुन एहतजाज जे हवाले सां मां इहो ई चवंदुमि त जेके धारियुनि खे ڈوميسائل था ॾिना वञनि ठाहे करे, असां सिंध हुकूमत खे इहा ई अपील कंदासीं त उहे जेके करप्ट ऑफिसर आहिनि या उन्हनि जेका लॉबीज़ आहे उन पूरी लॉबीज़ खे या उन ऑफिसरनि खे अरेस्ट कयो वञे ऐं उन्हनि जे ख़िलाफ़ु सख़्त खां सख़्त कार्रवाई कई वञे त जीअं असांखे बचनि जो मुस्तक़बिल बची सघे।